भेरो सिंधु दरिया मोरिया बंद ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी दौरो कयो आहे। बचाव बंद ते हलंदड़ कम बाबत सूबाई वज़ीर जाम खान शोरो तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। पीपी चेयरमैन आबपाशी अमलदारनि खे बचाव बंद मज़बूत करण जूं हिदायतूं जारी कयूं। काज़ी अहमद शहर जो मेन रोड बरसातुनि बाद मुकमल ज़बून हाल बणिजी वियो। शहरनि मूजिब सन 1974 में उन वक़्त जे MPA अली नवाज़ खान उनड़ ठारायो हो, जेको 50 साल गुज़रण बावजूद ॿीहर नाहे ठही सघियो। शहरनि मुतालबो कयो त काज़ी अहमद जो मेन रोड ॿीहर ठारायो वञे। SSP नौशरो फिरोज़ मीर रोयल खान कोसो औरत पुलिस एहलकारनि खे थाणे ते नंढो मुंशी मुक़रर करण जो आर्डर जारी करे छॾियो। तर्जुमान मूजिब 30 पुलिस एहलकारनि खे नौशरो फिरोज़ ज़िले जे 30 मुख़्तलिफ़ थाणनि ते नंढो मुंशी मुक़रर कयो वियो आहे, जेको नंढे मुंशी तौरु पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदियूं। ॿिए पासे नौशरो फिरोज़ जी UC गोड़ाओ में तिबी फौत थियल ॻोठाणे जो लाश मुंतक़िल करण लाइ एम्बुलेंस न मिलण तां फोतीअ जो मर्द डॉटसन ज़रिए ॻोठ मुंतक़िल कयो वियो। ॻोठाणनि मूजिब चूंडियल नुमाइंदा वोट वठण लाइ यादि कनि था, उन बाद ॻोठाणनि खे विसारे छॾीनि था। नऊं देरो में पीपी चेयरमैन सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर मुमताज़ भुट्टो जी ताज़ियत करण लाइ ॾेहीसर हाउस मीरपुर भुट्टो पहुची वियो। बिलावल भुट्टो मुमताज़ भुट्टो जे पुटु अमीर बख्श भुट्टो सां ताज़ियत जो इज़हार कंदे फातिहा ख़्वानी कई। वाज़े रहे त मुमताज़ भुट्टो ई पीपल्स पार्टी विच में सियासी इख़्तिलाफ़नि सबबि ॿिन्ही ख़ानदाननि में फ़ासिलो रहियो हो। वापडा जी निजकारी ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन वर्कर्स लेबर जे सॾ ते एहतजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा कया विया। लेबर यूनियन जे अॻुवाणनि चयो त वापडा जी निजकारी करे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी बंदि कई वञे। बच्चनि जे रोज़गार ख़ातिर इस्लामाबाद में बि धरणो हणियो पियो त दमादम मस्त कलंदर कंदासीं। इदारे में नॉन टेक्निकल माण्हुनि खे भर्ती करणु कंहिं बि सूरत बर्दाश्त न कयो वेंदो। हिन वक़्तु वापडा जो तमामु बुरो हाल बणियलु आहे। हिकु सब डिवीज़न में 8 माण्हुनि जो कमु हिकु ॼणो करे रहियो आहे। 70% मुलाज़िमनि जी खोट आहे। पुराणा मुलाज़िम पंहिंजी जानुनि जी परवाह न कंदे ॾींहुं राति कमु करे रहिया आहिनि। वापडा जे शहीद एहलकारनि जा बच्चा बेरोज़गारी फाका कशी वारी सूरत-हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि हुकूमत खे चिताव ॾिनो त वापडा जी निजकारी कई वई त समूरे मुल्क में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।